नाज़िन, खैरपुर में हद दख़लियूं वधण सबब शहर पंहिंजी सूंह विञाए वेठो आहे। शहर जी ख़ूबसूरती तोड़े हद दख़लियूं हटाइण लाइ ज़िले इंतज़ामिया के बि उपाउ नाहिनि वरिता। उन हवाले सां पेश आहे वकार मंगी जी रिपोर्ट। खैरपुर ज़िलो जेको ख़ूबसूरती में मॉडर्न ज़िले जी ॻणप में ईंदो हो, पर हाणे शहर में हद दख़लियूं वधण सबब साॻियो ई ज़िलो कराची जहिड़ा ॾेख ॾेई रहियो आहे। खैरपुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं रोडनि, कचहरी रोड, लुकमान फाटक रोड, पंचकुला चौक, माल रोड, हैदरी बाज़ार में दुकानदारनि हद दख़लियूं वधाए छॾियूं आहिनि, जंहिं सबब शहर में ईंदड़ वेंदड़ शहरनि खे मुश्किलातूं दरपेश अची रहियूं आहिनि। हद दख़लियूं वधण सबब ट्रैफ़िक जो जाम थियण रोज़ जो मामूल बणियल आहे। इमरजेंसी जी हालत में इस्पताल ॾांहुं ईंदड़ मरीज़ बि ट्रैफ़िक जाम थियण सबब कलाकनि जा कलाक रोडनि ते बि ख़वार थियण लॻा आहिनि। बाअसर माण्हुनि पारां हद दख़लियूं वधाइण सबब शहर जा अक्सर मसरूफ़ तरी रोड, लुकमान रोड, खाकीशाह रोड, माल रोड, सिविल अस्पताल रोड ट्रैफ़िक सबब केतिरा ई कलाक बंदि रहे थो। खैरपुर शहर अंदरि वधंदड़ हद दख़लियुनि शहरनि खे मुश्किलातनि में त विझी छॾियो आहे, पर छा म्यूनिसिपल कमेटीअ जे अमलदारनि जूं अखियूं बि बंदि करे छॾियूं आहिनि जो हिकु आम शहरीअ खे हद दख़लियूं नज़र अचनि थियूं, बाक़ी अमलदारनि खे नज़र नथियूं अचनि। खैरपुर इंतिज़ामिया हमेशह हद दख़लियुनि ख़िलाफ़ सिर्फ़ ॾेखा ख़ातिर ऑपरेशन कया आहिनि, पर उहे ऑपरेशन कुझु कलाक लाइ हूंदा आहिनि, वरी साॻा लाटू साॻा चुग। अगरि हद दख़लियुनि ख़िलाफ़ मीडिया ते ख़बरूं नशर थींदियूं आहिनि त पोइ ज़िले इंतिज़ामिया ऐं म्यूनिसिपल कमेटीअ जा अमलदार हरकत में अची करे ऑपरेशन ग़रीब मज़दूर रेहड़नि वारनि ख़िलाफ़ कंदा आहिनि, जेके मज़दूर 200 रुपया कमाए पंहिंजे बचनि जो पेट पालींदा आहिनि। हाणे ॾिसणो आहे त छा ज़िले इंतिज़ामिया हद दख़लियूं ख़तमु कराइण लाइ अमली क़दम खणे थी या वरी खाना पूरी करे शहरनि खे मुश्किलातनि में ई छॾे ॾिए थी। वकार हुसैन मंगी, मेरान टीवी न्यूज़, खैरपुर, मीरस।